सॼी सिंध जी आंगूडू में बि आशूर जे ॾिहाड़े ते ग़रीब नवाज़ इमाम बारगाह खां मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे सैयद वसीम शाह बुखारी। जी सैयद वसीम शाह। हराम जो ॾींहुं गुड्डू शहर में ॾाढे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। गुड्डू शहर जो मातमी जलूस ग़रीब नवाज़ आस्थान तां पंहिंजे रिवायती रस्तनि सां गुड्डू मेन रोड ते अची पहुतो आहे। अचो त हिते अज़ादारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो हिन बारे में छा चवणु आहे। इस्लाम पंहिंजे दीन जे ख़ातिर, नाने जे दीन जे ख़ातिर ही कुर्बानी ॾिनी, उनजी यादि में ही हर साल थींदो आहे। ही हिकिड़ो दरस आहे, ही हिकिड़ो सबक़ु आहे, ही हिकिड़ो पैगाम आहे त तव्हां दीन जे ख़ातिर हिकु थियो ऐं मौला जो जेको दरस आहे उन जे लाइ इहो ॾींहुं मल्हायो वञे थो। असांजी दुआ आहे मौला जिथे अमुन करे ऐं सुख रखे। अॼु 10 मुहर्रम जो ॾींहुं आहे। आशूरा जे ॾींहुं जे हिसाब सां अक़ीदत एहतराम सां अॼु 10 मुहर्रम जो ॾींहुं मल्हायो पियो वञे गुड्डू शरीफ़ में, गुड्डू शहर में। इलाही असांजे लाइ अफ़सोस जो ॾींहुं हूंदो आहे करबला जे मैदान में जॾहिं हेॾो वॾो वाक़ियो थियो इंसानियत सां। जेकी असांजी मुसलमान आहियूं, असां शायदि उन शहादत जे करे आहियूं, शायदि उन कुर्बानी जे करे आहियूं ऐं हीअ असांजो पंहिंजो फ़र्ज़ु आहे एज़ ए मुस्लिम। असां हर साल कंदा आहियूं। 10 मुहर्रम जो ॾींहुं कॾहिं बि विसरण वारो कंहिं बि मुसलमान खां न आहे, भले हू कंहिं बि मतलबी फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ हुजे। ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु बहितरीनु आहिनि, जीअं हमेशह हर साल थींदा रहंदा आहिनि। रेंजर्स हूंदी आहे, पुलिस हूंदी आहे, हितां लोकल इंतज़ामिया हूंदी आहे, टाउन जो अमलो हूंदो आहे। सुठो हिकिड़ो जेको आहे न तक़रीबन हुननि जेको माहौल क्रिएट कयो आहे, हितां जा जेका बि हैदरीन असांजा उन सभिनी खे फैसिलिटेट कयो वञे थो, जंहिंमें असांजे सिविल हॉस्पिटल उन्हनि खे बि जेको आहे न हुते तैनात कयो वियो आहे। उहे बि हितां जे माण्हुनि खे फैसिलिटेट करनि था। त हीअ 10 मुहर्रम जो ॾींहुं कॾहिं बि कंहिंखां विसरण वारो न आहे। हिते मौजूदु अज़ादारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु हो त हुसैन हक़ आहे, हुसैन हक़ ते हुयो ऐं हुसैन हक़ ते ई रहंदो। हुसैन ज़िंदाबाद हुयो, हुसैन ज़िंदाबाद आहे ऐं हुसैनियत ज़िंदाबाद रहंदी। कैमरा टीम सां गॾु सैयद वसीम शाह, आवाज़ न्यूज़ गुड्डू।